मुझे घर तो ठाहियो आहे पंहिंजे बचड़नि लाइ, पंहिंजी घरवारीअ लाइ, पंहिंजी अम्मा लाइ, पंहिंजे अबे लाइ, पंहिंजे भाउरनि भेणुनि लाइ। उहे इन घर में रहंदा, इन में थधियुनि खटुनि ते सुम्हंदा, थधियुनि घरनि जो पाणी पीअंदा, पखो हलंदो उन में पीर मर्द पोड़ो पीअं ॾाढो अची हवा वठी हेठि वेहंदा, रंधिणे में बोड़ मानियूं पचंदियूं, तव्हांजो सॼो घर घणो करे खाईंदो, उनजी टंकीअ मां पाणीअ जा फुहारा वहंदा, उन में तव्हीं वेझंदो तड़कंदो। इहो घर ईंदड़ 100 सालनि लाइ तव्हांजे लाइ आहे। उन में मिनिस्टर या अदाकार या SP या DC अचे न अचे, ऑफिसर हुकुमरान अचे न अचे, हुकुमरान आयो आङूं टे घर है तव्हांजे बचन लाइ। ही संद है असांजो घर, ही वतन है। इन में इलेक्शन में माण्हू खटियो न खटियो, इक़्तिदार में आयो न आयो, वज़ीर थियो या 4 दिन की चांदनी फिर अंधेरी रात, वज़ीर हींअर अकेलो को वञी सघे थो। जीअं अयाज़ लतीफ़ अली जो तव्हांजे हिकु आहे गार्ड, को हेॾा गन में न के हेॾा 5 हेॾा केॾा हेॾा हिकु हलो अटो पोछ 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 अटो अटो अयाज़ अली जो तो अचे त मता को माण्हू वज़ीर के भुजो न ॾेई वञे, मता को पिछीअ मां न चलेसि, मता को खांगारो न आणेसि, मता को सवाल न पुछेसि। हू त डपनि में लिका वेठा आहिनि ऐं पाण इक़्तिदार खां सवाइ, वज़ारतुनि खां सवाइ पाण मैदान ते बीठा आहियूं, पाण रस्ते ते बीठा आहियूं, पाण चौकनि ते बीठा आहियूं, पाण ललकार पढ़ंदी सॼे सिंध जी तर्जुमानी पिया कयूं।